औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। इंशाअल्लाह ताला हर साल वांगुर हिन साल भी सफ़र महीने जो पहिरियों जुम्मो याने हाणे जेको जुम्मो ईंदो दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह ते जे मज़ार ते 50 लख दुरूद पाक आका करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बारगाह में हदियतन तोहफ़तन पेश कंदासीं। ऐं सॼे मुल्क मां जेको भी मुसलमान भाउ या असांजी भेण हिन सवाब में शामिल थियणु चाहे त दुरूद पाक पढ़णु शुरू कनि ऐं जुमे खां हिकु ॾींहुं ॿ ॾींहुं अॻु में उहो तादाद पढ़ियल दुरूद जो नंबर ॿुधायां थो, उन ते SMS करे मोकिलियो जीअं तव्हां असां सभिनी जो पढ़ियल दुरूद आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयूं ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक नूरी हथारूं उनजो सवाब कुल मोमिनीन वल मोमिनात के पेश कंदासीं। ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे हर साल थींदो आहे ऐं सलवात मोकिलण जे लाइ जेको नंबर आहे उहो 0300318958 इहो नंबर आहे। इन ते तादाद दुरूद पाक पर जेतिरा लख पढ़ी सघो जेतिरा हज़ार पढ़ी सघो उहे ॾियो, सवाब में शरीक थियो ऐं प्रोग्राम में भी शिरकत जे लाइ दावत पेश था कयूं। हीउ प्रोग्राम एडवोकेट हाई कोर्ट मोहतरम जनाब साईं मुजाहिद हुसैन फुलपोटो साहब उहे कराईंदा आहिनि। रिटायर पुलिस ऑफिसर SHO बाबा अली ॾिनो फुलपोटो साईं, वॾेरो ग़ुलाम शबीर फुलपोटो साईं, हाजी सनाउल्लाह फुलपोटो साईं जन जेके उन्हनि जे तरफ़ां थींदो आहे। एडवोकेट हाई कोर्ट साईं मुजाहिद हुसैन फुलपोटो साहब आशिक़ रसूल आहिनि जेके हर महीने उन्हनि जे घर में सलवात अलॻि थींदी आहे। हर महीने गुज़िश्ता 20 सालनि खां वठी जंहिं बाने जे घर में हर महीने महबूब मिठड़े जी सलवात जो लख पढ़ियो वञे उहो दुनिया जो सभ खां वॾो दौलतमंद अमीर आहे, वॾो ख़ुशनसीब आहे, वॾो ख़ुशनसीब आहे। दुरूद पाक जे लाइ मुंहिंजे महबूबनि जी पाक हदीस आहे त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो उहो उम्मती मूंखे सभ खां वधीक वेझे हूंदो जंहिं दुनिया में सभ खां वधीक मूं ते दुरूद पाक पढ़ियो हूंदो। ऐं दुरूद पाक अहिड़ी इबादत आहे जंहिंजी क़बूलियत जी गारंटी रब पाक ॾेई छॾी आहे। ॿी जेका इबादतूं आहिनि उन्हनि जी गारंटी न आहे, अलाए क़बूल करे अलाए उहो बेपरवाह रद्द करे छॾे। पर दुरूद पाक नेक पढ़े, गुनहगार पढ़े, अमीर पढ़े, ग़रीब पढ़े, बस पढ़े ई अल्लाह जी बारगाह में क़बूल थी वेंदो आहे। अल्लाह पाक एॾी वॾी हस्ती ते ही प्रोग्राम आहे। दरगाह हज़रत सचल सर मस्त रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते सचल साईं जे मज़ार ते एॾो दुरूद पाक जो जेको प्रोग्राम आहे ऐं इंशाअल्लाह जुमे ते जेको 3:30 खां उते दुरूद पाक जो विर्द जारी थी वेंदो, शुरू थी वेंदो, महफ़िल शुरू थींदी ऐं राति 8 बजे उहा जेका आहे ख़ुसूसतन जेका दुआ घुरंदुसि सॼे सिंध जे लाइ, सॼे पाकिस्तान जे लाइ, तमामु सभिनी मुसलमान मोमिननि जे लाइ। अल्लाह पाक असांखे हर मोमिन खे हर वक़्तु कसरत सां हुसैन जे नाना आका करीम ख़ातमुन नबिय्यीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ण जी सादत नसीब फरमाए। अल्लाह पाक मासूम अली असगर अलैहिस्सलाम जे सदके अल्लाह पाक आका जी सारी उम्मत के फ़िरका वारियत खां बचाए, फ़िरका वारियत खां निजात अता फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।